रेलवे के अफसरान की गुंडागर्दी नामंजूर है। ये कॉर्पोरेशन की गुंडागर्दी नामंजूर है। सुनो ना, रेलवे की छेड़खानी हमारे पास नामंजूर है। नामंजूर तकलीफ बहुत हो रही है। हम इस वजह से कह रहे हैं कि मेहरबानी करके आने जाने वाले लोगों को मुश्किलात का सामना करना पड़ रहा है। मेहरबानी करके ये ताकि इनको सही कर दें और इनको साफ कर दें। इसको तकरीबन सर ये 1 हफ्ता होने वाला है। ऐसा ही है तकरीबन इन के 2 महीनों थी वियो आहे। इहो पाणी ईअं ई जमा थिए थो हिते ई। कोई माना हिते पाणी भंगी अचनि था, बस थोड़ी सफ़ाई करे पाणी बस उहो ई वरी वापसी अचे थो हेॾे। अच्छा, तव्हां कंहिंखे शिकायत कई आहे? तव्हां ॾिनी आहे शिकायत? हिते कोई आहे हिकिड़ो ई आहे अलीगुल आहे, उनखे ई चवंदा आहियूं, उहो मिड़ई थोरो घणो भारत कंदो आहे, भंगियुनि खे पाणी कढाईंदो आहे। बाक़ी असांखे वॾी तकलीफ़ आहे हिते, रोज़ी असांजी रुकी पई आहे। इंतिज़ामिया उन्हनि खे असां चई बीठा आहियूं, कोई कुझु नथो करे। मेरे ख्याल में साल होने वाला है बड़े बड़े। अच्छा, काफ़ी टाइम से पड़ा हुआ है पानी। अचण वञण में तकलीफ़ केतिरी थी थिए? तव्हां पाणी में केतिरो टाइम थी वियो? महिरबानी करे इहो रस्तो सही त कराइजो न। सयाल याद मां साबिक़ा कौंसिल जनरल कौंसिल पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जैसे असां वटि इख्तियारात हुआ, असांजे पाड़े में का बि गंदगी कान हुई। साईं नासिर शाह जी महिरबानी सां, नौमान साहब जी महिरबानी सां ऐं प्लस असांजे मेयर साहब जी महिरबानी सां असां वटि 13 करोड़ जो कमु थियो आहे, जंहिंमें पेवर पूरे इलाइक़े में पेवर लॻो आहे, पाइपलाइन नवां लॻा आहिनि पाणी जा, प्लस नालियूं ठहियूं। अॼु हाणे हालत इहा आहे जो कंहिं बि ऑफिसर वञो था कोई ॿुधे नथो। असांजी पंहिंजी हुकूमत हूंदे बि असां कोई ॿुधे नथो। तव्हां ॾिसो असांजे पाड़े में छा हालत आहे, इंतिहाई पूरे सखर खां वधीक हालत आहे। सिर्फ़ु असां वटि जेके इंस्पेक्टर आहे आसिफ भाई ऐं उन खां अलावा रिज़वान बिहारी, असां था सभु करे पार्टी करे कनि था या ॿियो कुझु उन्हनि दिलि में आहे। 6 महीननि में हिकु ॾींहुं बि असां भंगी न मोकिलियो अथनि। 6 महीननि में सवाई नथी थिए। 13 करोड़ असांजा ॿुधनि था हुकूमत जा। मां सिंध हुकूमत खे गुज़ारिश कंदुमि एडमिनिस्ट्रेटर खां, तव्हां भले मालूम करे इंक्वायरी करायो, कमिश्नर खां इंक्वायरी करायो त असां छा हालत आहे। एसि ताईं घरनि में फुट पाणी असांजो खूह ऐं मुटनि जो पाणी बीठाए, जेके असांजी माऊं भेणूं धीअरूं असांजी डेली पाणी निकाल थियूं कनि, दरवाज़नि खां टोकरियुनि ॿाहिरि कढी करे फिटी थियूं कनि तगारियुनि में। असां एॾो ज़ुल्म अॼु ताईं न थियो। असांजी हुकूमत अॼु असां रोऊं था पिया त असां लाइ अहिड़ो ज़ुल्म अहिड़ा अफ़सर छो ॾिना अथनि। रेलवे जा अफ़सर वञो था DMO साहब ॾे, उहो चए थो भाई हमारे तो वास्ता ही नहीं है, हमारे पास भंगी नहीं है। बाबा कहाँ गए भंगी? रेलवे हूँ तो चए थी कॉलोनी मेरी है, पर रेलवे एक अफ़सर एक भंगी नथो अचे। का ॻाल्हि पंद न आहे। तलाउ तव्हां हली ॾिसो, तलाउ भरी आहिनि, कई दफ़ा ॿार ॿुड़ी उन तलाउ में मोहन, लेकिन का शइ न आहे। मां वफ़ाक़ी वज़ीर रेलवे खे बि अपील कंदुमि त महिरबानी करे असां सां ताउन कनि, असांजे रेलवे अफ़सरनि खे दबाव रखनि, सफ़ाई कनि। ऐं ख़ासि करे सिंध हुकूमत खे मां वज़ीर बल्दियात नासिर शाह, साईं नासिर शाह जो हद बि उन जो आहे, तक बि उन जो आहे, सूबाई तक हितों खटियो आहे, लेकिन अॼु असां वटि इहा हालत लॻी पई आहे। असांजो कोई माण्हू ॿुधण वारो असांजो कोन्हे। उन वज़ीर बल्दियात तक में असां जेको आहे न तबाह बर्बाद थियूं था। असां छा साईं खे मयार ॾियूं? असां कंहिंखे मयार ॾियूं? पार्टी बि असांजी, MLA असांजा, MP असांजा, वज़ीर असांजा, लेकिन असां तबाह बर्बाद थी वेठा आहियूं। पूरो ॿुधा पियो असां, बसि ॿियो असां छा चवंदासीं वधीक। मां मोहसिन अली हितों जो रिहायशी रेलवे इंजन शेड कॉलोनी जो। हे तव्हांजे अॻियों जेको मंज़रु आहे हिनखे कम से कम बि महीनो ॾेढ थियण वारो आहे। आए ॾींहुं पाणी ते जमा थो थी वञे, जो कोई ॿुधण वारो न आहे। असांजी अपील आहे, नंढा नंढा ॿार घुमनि फिरनि था, स्कूल अचनि वञनि था, निमाज़ी माण्हू मस्जिद अचनि वञनि था, उन्हनि खे वरी दुश्वारी थी थिए। तव्हां वधीक ॾिसी सघो था। असांजी इहा ई अपील आहे जो असांखे जेको आहे रोड रस्ता ठीकु कराए ॾिना वञनि, नालियूं सफ़ा कराए ॾिनियूं वञनि। पाणी में तो घरनि में पाणी ईंदो आहे? साईं हा बेशक ईअं आहे, घरनि जे अंदरि बि पाणी आहे, पर कॉलोनी जे अंदरि जेको घरनि जे अंदरि पाणी
तव्हां इंतज़ाम शिकायत वग़ैरह साईं असां बसि जेके अचनि था नालियूं कढियूं इहे सभु मथो थिया था वञनि, कोई ॿुधण वारो न आहे, कोई ॾिसण वारो न आहे। असांजी इहा ई अपील आहे त हे जेको आहे